आईजी सिंध डॉक्टर रफعت मख्तार राजा SIOT जो दौरो कयो। डॉक्टर अदीब रिज़वीअ पारां संदसि जी आजा कई ऐं मुख़्तलिफ़ बीमारियुनि जे मुफ़्त डायलिसिस जी सहूलियत ॾियण ते ब्रीफिंग ॾिनी, जिन में गुर्दे, मिसानी, दिलि जी बीमारी, जिगर, फिफड़नि ऐं कैंसर जो इलाज बि कयो वियो। डॉक्टर अदीब रिज़वीअ चयो त SIOT जे लॻभॻि 1600 मरीज़नि खे रोज़ाने जी बुनियाद ते मुफ़्त डायलिसिस जी सहूलियत फ़राहम कई वेंदी आहे। आईजी सिंध डॉक्टर अदीब रिज़वीअ जे तिब जे शोबे में बेमिसाल ख़िदमत खे साराहींदे चयो त हिन पंहिंजो पाण खे इंसानियत जी ख़िदमत लाइ वक़्फ़ करे छॾियो आहे। डॉक्टर अदीब रिज़वीअ जे तबी शोबे में बेमिसाल ख़िदमतनि जे साराहियो आहे। उन मौक़े ते सीनियर पुलिस ऑफिसर ऐं ॿिया पिणु साणुसि गॾु हुआ। रपोर्ट राहिब ॻाहु, इब्रत न्यूज़, कराची।